रावडिया सोने लतीफ गायो आहे सोरठ रावडिया हिकिड़ो हिंदू बादशाह हो जे अल्लाह जे नाले सिर ॾिनो अज तक गायो वेंदो आहे। अगे हिंद सिंध गॾु हुआ, हाणे हिंद सिंध जुदा थी वियो। राजा रावडियाच जो किलो जूनागढ़ भी चवंदा आहिनि, गिरनार कोट भी चवंदा आहिनि, जेको हिंदुस्तान में अची वियो आहे। राजा नंद उन जूं 9 धीअरूं हुयूं, जंहिंमें मूमल सूमल सुखी सांझी मोखी परती सोडी सोणी सोरठ। मूमल लाड कोड सां पालियल हुई। राजा नंद शिकार ते चढ़ियो, मीर अमीर वजीर वठी निकतो, झंग जो जानवर ॾिठाऊं, उन्हें के घेरो कयाऊं। ही सिंधु दरिया असांजो हिंद सिंध वांदो ये डंडू ढोरा। ॿाहिरियां जो घेरो थियो त हू जानवर साह जे रास खां पानी में लथो। अग्या पानी जाए ॾींदो वियो, पानी गॾिबो वियो पुठियां। राजा लश्कर समेत किनारे ते अची बीही हैरान थियो त हिन में एडी का करामत आहे जेको अग्या पानी हिन खे जाए थो ॾे, पुठियां पानी भरजी थो बीहे। हरगिज़ इन खे वठणो आहे के हुन पतन तां ट्रिपिया, के हुन तां अग्या पेरो खणी हुन खे वरताऊं, हुन खे मारियां। हुन जी खल लाथी वई, वढे टुके पानी जो वडो कणहो रखी, उन्हे में राजा वो गोश्त सजो उछलायो, पानी न फाटो। बाकी रही हुन जी सिरी, उन्हे जी खल लाराई वई, बटरी ही जुदा कयाऊं, हड्डा मांस उछलायूं, पानी न फाटो। बटरी ही राजा नंद खणी हिक हिक डंद करे उन्हे पानी में उछलाईंदो वियो। हिकड़ो डंद जो उछलायूं तो पानी फाटी पियो। राजा वो डंद खणी वापस थियो। उनमें का वडी करामत हुई। वापस अची 9 लखा हार 7 महल अमा पुराणन किस्सन में बुधंदा हूंदो। 9 लखे हार में हिक मणि में सोराख कढराए, उन्हे में बंद करे मथा रेह ॾिनाई। अज भी धाड़ेल डाकू आहिनि, पर उन्हे टेम में भी धाड़ेल हूंदा। उहे केर हूंदा हा? नाज़ूमी हूंदा हा। रात जो फिरी सजे मुल्क में नाज़ूम हणदा अची बीहंदा हा के दुनिया दौलत सबको जमीन में पूरींदो हो। त हित दुनिया है पूरे खोटरे खणी हलिया विंदा हा। राजा नंद उन्हे डंद हार जे जोर ते पंहिंजो खजानो दरिया जे पेट में रखी छॾियो। हिक ॾियारे राजा 7 महल खां लथो, मूमल खे चई, मूमल हुन जी न्याणी लाड कोड सां पालियल हुई, तमा ही हार मुझो रखाऊं, हितां फिरियो मोटियो थो अचां। राजा फिरी मूमल हार गिची में विझी हवेली में फिरंदी रही। साइल अचे साए न हई, घरा खैर मिलियो। मूमल खैर खणी फकीर खे ॾिनो। फकीर जो 9 लखो हार न्याणी खे पातल ॾिठो, चई अम्मा अल्लाह जे नाले इहो हार मूंखे ॾियो। उनके ते या खबर ही कान हुई। मूमल के हार लाहे फकीर के हवाले कयई। फकीर के वञणो बांधी दे हो ते एडा कोट लालू रुख रखे। राजा जो फिरी आयो, चई मूमल हार दे। चई बाबा वो मु हिकड़े सवाली खे ॾिनो। राजा के ते एडी न्याणी जे बार मां नफरत आई जो न्याणियूं 8 जावल हुयस, अञा सोरठ जावल कान हस। सभिनी के घरा तड़े कढियई। मूमल ई सूमल वञी काकमल बड़ायो कई, फरेब कयाऊं। मशहूर ॻाल्हाए पिया, वल्ला आलम केर नथो ॿुधाए त काॾे वयूं हलियूं। सोरठ जावल नाहे। राजा जे घर उम्मीदवारी थी। दायूं बायूं बानियूं घुरायूं वयूं। ऐलान इहो कयई जे पुट जो बार जमे जेका मुबारकी चवंदो खे मिलंदी। जे न्याणी जो बार जमे त मूंसां ॻाल्हि बि न कजो, मारे पूरे उछलाए छॾियो। अल्लाह पाक जा शान न्याणी जाई। दायुन बानिन इहा सलाह कई पाण में, जे राजा सां ॻाल्हि था कयूं तो मारे पूरे छॾींदी। काठ जो जी पेती ठाराए, उन्हे में विझी बंद करे दरिया में लोढ़े छॾियो।
सबूह जो दरिया जे किनारे ते के विलायत में को मानू बीठो डिठाई ते पेती लुड़ंदी अचे थी उहो कढियाई ते सुभान अल्लाह न्याणी जो बार ताज़ो जा वलाए उने वनी पालना कई। आखिर न्याणी वडी थी रिश्ता आया अनेरा नाले हिकड़े चवाण के मंगाए दिने। राजा राव दिया तडे सडियो जडे अल्लाह जे नाले सिर दिनाई खामोश। अगे उनजो नालो हो रा खंघार के अगी बादशाही जे दौरे ता वापस थी अनेरा जे शहर खां अची मटियो सामो सोरठ अचे पई कद वजन हुसन दिसी उनते आशिक थी लश्कर जे डांड सा खड़ी अची परण जी वेही रही। हाणे या गाल तमू कई को मानू पूछे त बाबा गाल त फकीर तू करे वे को दलील दे इन्हे में हिकड़े दरवेश या बोलन सोरठ संकल दीप जात वडी पमार इनमें मारवाड़ी लफ्ज है माना वड घराने जी। सोरठ संकल दीप जात वडी पमार धीउ राजा नंद जी पाली रतन कुंभार मंग हुई अनेरा चव्हाण जी परण्यो रा खंघार। अची परण जी वेही रहियो। राजा रा खंघार जे अम्मड़ जो नालो खातो राणी उन्हें खाब डिठो। राजा के चई बाबा हिन गिरनार कोट में कई राजा सखावतू करे विया हलिया तो में पुट कमी काने पर बियन वट अल्लाह जे नाले सिर जो सवाली कोन आयो तो वट कदे सिर जो सवाली इंदो। मुर्स मानू थी जाए अल्लाह जे नाले के खाली न मोटाए जा सिर दे जाए जे मां वो टाइम अचे। राजा रा खंगार जो भाणे जो खजाने जो कुंजीदार होयो के गाल ता राजा नाराज थी मुल्क बदर करे छडियई वनी अनेरा चव्हाण सा मिलियो। हुन जी मंग परण्यो वेठो राजा रा खंगार वनी हुन खे चई त राजा राग जो शौकीन आ बीजल नाले मंगणहार हुन जे मुल्क जो हो उन्हे के हीरा मोती जर जेवर थाल भरे मोकलियाई घर दे त वनी राग कर साज वजा। राजा राजी थींदो डसण वारो राजा रा खंगार जो भाणे जो पो जेकी घुरंदे सो सिर तो खे चजा अल्लाह जे नाले सिर दे सिर वठे तो खे दींदो। उता बीजल सुरंदो सिंगारे निकतो आ सोने लतीफ जी गवाहिया। अज त फोनू आहिन बाबा फोन कई अदा फिलाना कोठा ही ताओ अचा कमा उन टाइम ते अल्लाह जे आसरे निकरंदा अल्लाह करे अदा क्या वो मानू मिले जेका उम्मीद खणियो ता वणो। सोनो लतीफ गवाही तो दे त अल्लाह जी आस करे हलियो हियाई माना हिताई चारण बधा जंग खे झूड़ाई झाई डोली राव डियाच जी डूरा डिठाई वेनती वाहिद दर ते वेर कयाई सबा झा साई तू राव रिझाई रागसी। मंजलू करे अची पतो गिरनार कोट ते अची उते सुरंदो वजाई सोनो लतीफ तो गवाही दे महले आयो मंगणो साज खणी सुरंदो सिर जी सदा सुर में घूर हणी घुरंदो मथे रिय मलूक जे चारण न चुरंदो ही जूनागढ़ झुरंदो पूंदी झांय झरोक में। एड़ा दाना मानू होया सालक होया बाबा सुरदा त वजंदे घणा डिठा सु पर ई सुरंदे में सिर तो गोरे। वरी बे बैठ में सोनो लतीफ तो चवे त माले आयो मंगणो साज खणी सिरी माना वेझे थी माले आयो मंगणो साज खणी सिरी लगी तंद तुम्बेर जी पिया कोट किरी हदे मागे होय थी बीजल तुंजी दाह बुरी सिसी ते सुल्तान खा जी घोट घुरी जूनागढ़ झुरी पूंदी झांय झरोक। राजा इनके सते महल घुरायो कई कविया वेठा हा हिन पिपा जो नंबर दिनो बाख फुटे इनके नंबर मिलियो हिन जो राग छेड़ियो बादशाह त हैरान थियो कविया सब हैरान थिया त एड़ो रागी दड़ असा साजी दड़ कदे डिठो कोन कई दाद ॾिनई। आखिर चईस त फकीर हाणे साज बंद कर हाणे आराम कंदासू जेको घुरणो हुजई घुर त तोखे ॾिया जी अल्लाह जे नाले सिर खपे। राजा राव खंगार हाणे इन्हे विच में
अमड़ खाप थो ॾिसेस पुट खे हिदायत थो करे त कहिड़ी थो करे चवे तो त 7 सोरठू 13 राह खंघार थिया गॾ गिरनार ते पंहिंजी वारों वार नालो तुंहिंजो खंघार सिर ॾेई पोइ राव ॾिया थींदे आहे अमड़ जो फरमान आहे राजा राह खंघार त वाक़ई उहो टाइम अची वियो राजा हुकुम कयो बानी खे त वञी घरां खंजर खणी आ बानी वई हवेली में सोरठ खां वञी खंजर जी तलब कयाई सोरठ चयो त बादशाह बिन ॻाल्हियुनि ते खंजर जी तलब कंदो आहे या चढ़ंदो आहे शिकार ते त खंजर जी तलब कंदो आहे या कंहिं माण्हू ते कहार थींदो आहे त खंजर खणंदो आहे ॾे ख़बर बानी अॼु कहिड़ो मतिलब आहे बादशाह जो चई त सोरठ अॼु राणीअ मां तूं रन थींदीअ एड़ो गाइणो साज़ींदड़ आयो आहे जो राजा राज़ी थी राजा जो मन मोहे अल्लाह जे नाले सिर घुरियाई मूंखे हुकुम कयाई त खंजर खणी आ त फ़कीर खे सिर लाहे ॾिया सोरठ चयो त खंजर खे छट अॼु वञ बादशाह राह खंघार खे चओ मुंहिंजे नाले त हिन हवेली मां मूंखे ॿाहिरि कदम खणणो न आहे अॼु मूंखे मोकल ॾे त मां हिन फ़कीर खे राज़ी कयां तुंहिंजो सिर बचायां बानी वापसि थी आ राजा राव खंघार खे न्यापो ॾिनाई सोरठ जो राजा चयो अॼु मोकल अथसि भली अचे हाणे सोरठ आई आ बीझल खे कई मिंथू कयाई कई आछू कयाई ज़र ज़ेवर घोड़ा वट आखिर चई त ही बादशाही सजी तुंहिंजे हवाले थी करिया मुंहिंजे वर जो सिर न वठ चयई न कोन छॾींदुसि हाणे इने में सोने लतीफ जी गवाही आ इने में सोने लतीफ जी गवाही आ तो गुल छिनो गिरनार जो पट्टन थियूं पिटीन माना और सासे सोरठ जेड़ियूं हुते उभियूं ओसारीन चोटा चारण हथ में पर सिर सिंगारियो दीन नारियूं नाड करीन जो राजा रात रम गयो मारवाड़ी लफ्ज़ जान छॾे वियो हाणे सोरठ मिनथू थी करे बीझल जो जवाब हाणे ज़ाहिरी त सोरठ रावडिया च बीझल आहे पर बातूनी आहे आदम ऐं इज़राइल जंहिंखे आम मलकल मौत सॼो वेंदो आहे हाणे सोरठ जूं मिनथूं आदम जूं मलकल मौत जो ॻाल्हाइण आदम सां त पंहिंजो कारनामो ॾसे थो आदम खे केड़ी खबर असांजे उस्ताद कई आहे त सवाली आहियां सिर जो तूं सोरठ कर सबुर मशरिक मगरिब विच में मुंहिंजो 24 कलाक चक्कर मलकल मौत ॻाल्हाए पियो सोरठ सां मशरिक मगरिब विच में मुंहिंजो 24 कलाक चक्कर कार करियां कुड़मीअ वारी हले मुंहिंजो हर कच्ची पक्कीअ में मुंहिंजो लाबारो पर मुहाड़ो पहुचायां मिंट अंदर आऊं राह वीदा रोकियां मारिया मुसाफिर बिना कफन बिना दफन के परदेसी मंझ पधर आऊं मोड़न बधा मारिया कुहा कूंधर कोरियूं रोन कांधन लाइ जिन जा घोट छडीन घर भली 50 मुड़स वेठो जे मरीज जे ॿाहिरियां हाण मलकल मौत छा थो चवे सोरठ खे त अचां चोरी कयां ज़ोरी छिन्ना डोरी भज भोरी ही अथई अल्लाह जो अमर कंहिंखे ख़बर न पवंदो 50 मुड़स जे अॻियां मरीज जो साह कढी अल्लाह जे हुकुम खणी हलियो वेंदो चवे तो अचां चोरी कयां ज़ोरी छिन्ना डोरी भज भोरी ही अथई अल्लाह जो अमर अज़ली तकदीर कई वकोड़िया वीर कई पीर कई फकीर खाली विया खाका अंदर मूसा कहरी अथई कान बंदूक वारी मूसा कहरी अथई कान कॾहिं मारिया हैवान कॾहिं दरबान कॾहिं शहर कॾहिं वेरान मूसा कातुल अथई कहर ज़हर पियो कातुल जेको मिस्र में मजरे के काजी कमर प्यारे हो लैला जे इश्क में सजी देग पी वियो उहो ज़हर कातुल मूसा कातुल अथई कहर जेके न कई वाहिद सा वापार कौल करार अज सबई विसार मुड़ी वज मादर आज सा अब्दुर्रहीम चवे कयल कौल कबूर कर
वराणी में उस्ताद छा चयो मलकल मौत सोरठ खे छा थो चवे सोरठ दिस ही राज पर के रहबर वञन पिया नी राह असा जे सिंध जी सूरमी वक्त जे हाकिम सा महाडो अटकाईंदे मारवी चुगल जे चवण ते भालवा तड़मा उमर बादशाह मारवी खे खणी आयो ये केर न चवे तो उमर बादशाह भेण खई इनखे का खबर कान हुई मारवी खे खबर हुई संदस माव माडो ही बुधाईंदी हुई त तू वक्त जे हाकिम उमर बादशाह जी भेण जड़े खूं ता खयाई कई आछू कयाई मारवी जो जवाब अता उमर तू भाव आ तुंजी भेण एक ॾियारे उमर बादशाह पुछो मारवी का दे खबर तोखे ता खणी आयो से तुझे पुठिया वाहर तुंजा मारू छो न आया चया ता उमर मुजा मारू मिस्कीन आहिनि त सिद्ध को न ईंदा मुखे मोकल दे ता मलीर वञा मुझे मुल्क मलीर में मुरात खाप डिठो है तो मी उठा इन गाह फुटा इन मारन सा गड माल पई चारिया रात मुने पार दे खिवणियों भी डिठियो है हां मारवी जो गालान उमर बादशाह सा तो मुजा मारू हिते को नईंदा मुखे मोकल दे ता मलीर वञा की असा की अचन सिंध ते मुजा परे थया पवर मारवी जो गालान की असा की अचन सिंध ते मुजा परे थया पवर डिठुम मी हमारे चंडे काल्हा कू ककर हियड़े लगी अथम हीर मुखे खिवणन दिनिया खबर बीजा नेणे निंद्र फिटी बुधी साण जा सांभर उठा मी मलीर ते थया आप वडा अंछर मी उठा गाह फुटा ते असा गिर लाए सुकर उमर बादशाह पूछो मारू उहे केड़ा गाह डिठई खाब में मी उठा गाह फुटा चवी थी त थया सांगिर लाए सुकर मारवी जो गालहान वरी उमर बादशाह के गाह पई दसे मी उठा गाह फुटा ते सांगिर लाए सुकर चिमक चीणू क्रिंग मीणू पुआड़ी मंझ पधर खे खरसण खूंबड़ी कतण कलूरो त सावा थया सर दिन हुई डिंगड़ी ड्रब ड्रामणो त छांगू चरण छबर मुर्ट मखणी मुंग मांधाणी लंब लाणी उत भली थी भतर भुर्ट भुजटी खीरल खथूरी लूण कई लुलर छिण सांको सावड़ी कूत क्रांझड़ो मुंढेरी आई मंगर कू भटकिणो केसू बुकन बाड़ो ओन कारे मंझ कलर पुछड़ाल पनीर नागली नीर इकड़ अकड़ी एरियो भटन मंझ भुनर भाजी भंगरो फाड़ा नुकरो नमरो आई नहर मोठ मलीरड़ो माझादड़ी गांगी गम गंढीर सन्नासियर फुटी फोग प्या बावर जा बेलावसी गोड़ कया गुगर वाहो वल्यूं बूह टूह थरहो आई थूहर खुंबियूं पीपू मुंग चौरा पुस्यूं डौरा खीर धौरा उत पियानो थियो वेल असर सेत मलाई अखा मिठा भाया संघारन जा सजर चारिम थे चूड़ेलिन सा वेढ़न मंझवल मारवी गाह ते दसे वई माल केड़ा पे चारी मारन सा गड खाब में डिठई हाण मारी जो तादा उमर बुध त बुधाई चारिम थे चूड़ेलिन सा वेढ़न मंझवलर कारा कुर्रा पक्का बर्रा कुक्का लम्मा लुड़का लोहरा उत बेकू कन बकर भूरा भोला नासी नुकरा लेड़ा झर्रा कजला कामोरा कन कुठारू मुझकी झर अन्या बे गल्हा गाढ़ा कट्टा कमरा रेला रावा चीना चाहा बूरा बोला चरण साणे मंझ संगर छड त छेला छोड़िया अद्दा जाम उमर संग सुञाण च सूमरा काट निमाणी जा नियर अबाणा दिसा अब्द रहीम चवे थाक जिनी जा थर ओ हे घुमी दिसा घर मन मारू हाणे आखिर में तो जहाने सरदार जो सिंगार के बुधायूं था हिकड़े शय जा दहना मशहूर रिवायत है अयूब अंसारी जी शहर वडो गोठ वस्ती वाहन वड सबरी दावतूं दो जहाने सरदार जूं कयूं चई अज त दावती मुंजा खोड़ सारा हन फैसलो मुंजी डाची कंदी